डियर स्टूडेंट्स अस्सलाम वालेकुम। हिन वक्त असी इंटर क्लास जी केमिस्ट्री जे पहले चैप्टर जी टॉपिक पढ़ंदासीं टाइप्स ऑफ एलिमेंट्स बेस्ड अपॉन इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन। हाँ इनमें सब का पहिरियां नोबल गैसेस या इनर्ट गैसेस ॾे थो। यादि करे छॾियो पीरियाडिक टेबल जे एंड में तव्हां ॾिसंदा त तव्हांखे जेको 8th A ग्रुप जो मिलंदो उन ग्रुप जे एलिमेंट्स के असां नोबल गैसेस या इनर्ट गैस एलिमेंट्स चवंदा आहियूं या ज़ीरो ग्रुप एलिमेंट्स चवंदा आहियूं। अच्छा हिननि खे ज़ीरो ग्रुप एलिमेंट्स छो चवंदा आहियूं? बिकॉज दे हैव ज़ीरो वैलेंसी नंबर, हिननि जो वैलेंसी नंबर ही ज़ीरो आहे। दीज आर इनर्ट या नोबल गैस एलिमेंट्स छो छाजे करे? Because they have stable octet NS2 NP6 valence electronic configuration and they do not react at normal conditions। याद करे चलो सिवाय हिन हीलियम जे हिन में तो डुप्लेट ऑक्टेट कोने बाकी न त सभनी इनर्ट गैसेस जे वैलेंस शेल में ऑक्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन आ। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जंहिं जे बि वैलेंस शेल में ऑक्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन हूंदी आहे they have stable valence orbits, stable valence shell, and they do not react। उनके they do not have any need to react। उनके need आहे न कैसा react करण जी bond ठाहिण जी। therefore they are called inert या noble gases at ordinary conditions। अच्छा they have zero valency छो नंबर 0 आहे? इन्हीं जे करे तो जेकॾहिं असां हिन जी इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन कयूं तो दे डू नॉट हैव अनपेड इलेक्ट्रॉन्स इन देयर ऑर्बिटल्स। मिसाल तौर ॾिसो असां हिते ही नियान जी कॉन्फ़िगरेशन कयूं था 1s2 ऑर्बिटल कॉन्फ़िगरेशन 2s2 2px 2py 2pz। हाणे इन्हनि सभिनी ऑर्बिटल्स में तव्हां ॾिसो सभई जेके किथे भी अनपेड इलेक्ट्रॉन कोने जंहिंजे करे हिन जो वैलेंसी नंबर 0 आहे ऐं ज़ीरो वैलेंसी जे करे या ऑक्टेट वैलेंस शेल ॾिसो ऑक्टेट हितां थो शुरू थिए ही स्टेबल है। अच्छा दीज आर डायामैग्नेटिक एंड पैरामैग्नेटिक तव्हां पढ़ियो आहे। डायामैग्नेटिक उन्हनि के एलिमेंट्स या उन्हनि सब्सटेंसेस के चवंदा आहियूं which are not attracted by magnetic field। पैरा उनके चवंदा आहियूं which are attracted by magnetic field। These are diamagnetic, not attracted by magnetic field। छाजे करे? Due to presence of paired electrons in their orbitals। इन्हनि जे ऑर्बिटल्स में सभई paired इलेक्ट्रॉन हैं। ॾिसो वैलेंस ऑर्बिटल्स में भी paired हैं। अच्छा paired इलेक्ट्रॉन जे करे छा थींदो आहे डियर स्टूडेंट्स? तो याद करे चलो इलेक्ट्रॉन इन स्पिन ही हिते ॾिसो हिकिड़ा ॿ इलेक्ट्रॉन्स असां रखूं था ही एरोज असांखे इहो था ॿुधाइनि त हिन जो स्पिन मोशन ऑपोजिट आहे। ऐं यादि करे छॾियो त इलेक्ट्रॉन स्पिन मोशन जे करे मैग्नेटिक फील्ड क्रिएट कंदो आहे। तंहिंजी माना जेकॾहिं स्पिन मोशन ऑपोजिट आहे त पोइ मैग्नेटिक फील्ड बि ऑपोजिट हूंदी। हाणे जेकॾहिं हिक जी मैग्नेटिक फील्ड क्लॉकवाइज हुजे या हिकिड़े डायरेक्शन में हुजे ॿिए जी मैग्नेटिक फील्ड एन उनजे ऑपोजिट हुजे हिक जी मैग्नेटिक फील्ड जी ॿिए खे मैग्नेटिक फील्ड ऑपोजिट हुजे छाकाणि त स्पिन मोशन ऑपोजिट आहे क्लॉकवाइज चई हुई मां सॉरी। त हिननि जे ऑपोजिट स्पिन मोशन जे करे हिननि जी नेट मैग्नेटिक फील्ड जेका हूंदी नेट मैग्नेटिक फील्ड जेका हूंदी उहा 0 हूंदी यानी कि ॿई ऑपोजिट स्पिन मोशन जे करे हिक ॿिए जी मैग्नेटिक फील्ड खे 0 करे छॾंदा। हाणे यादि करे चलो मक़नातीस उन्हनि शयुनि खे अट्रैक्ट कंदो आहे डियर स्टूडेंट्स जन में मैग्नेटिक फील्ड हुजे। मिसाल तौर ॾिसो हिते असां 2px में हिकु इलेक्ट्रॉन विझूं था। हाणे हिकिड़ो अहिड़ो ॿुधाए थो त हिन खे स्पिन मोशन इलेक्ट्रॉन के आहे ऐं उन स्पिन मोशन के ऑपोजिट करण वारो साॻे ऑर्बिटल में ॿियो ऑपोजिट स्पिन मोशन वारो इलेक्ट्रॉन आहे ई कोन जंहिंजे करे हिते नेट फील्ड हूंदी हिते ड्यू टू
presence of net magnetic field ही पैरा हूंदो, पैरामैग्नेटिक हूंदो, माना हिनखे मक़नातीस पाण ॾे छिकंदो, छाकाणि त ऑर्बिटल में अनपेयर्ड इलेक्ट्रॉन आहे, इन जे स्पिन मोशन खे ऑपोजिट करण वारो ॿियो को बि इलेक्ट्रॉन कोन्हे जंहिंजो स्पिन मोशन जे ऑपोजिट हुजे, जंहिंजे करे इनजी नेट मैग्नेटिक फील्ड हूंदी ऐं हिनखे मक़नातीस पाण ॾे छिकंदो। जॾहिं ते पेयर्ड इलेक्ट्रॉन्स आहिनि ऑपोजिट स्पिन मोशन में आहिनि त ऑपोजिट स्पिन मोशन जे करे जी नेट फील्ड मैग्नेटिक फील्ड ज़ीरो हूंदी। नेट मैग्नेटिक फील्ड ज़ीरो हुजण जे करे हिनखे मक़नातीस कॾहिं बि न छिकंदो। देयरफॉर ऑल inert gas elements are diamagnetic, means they are not attracted by magnetic field। हिन खां अलावा ॿिया बि काफ़ी कंपाउंड एलिमेंट्स डाया ऐं पैरा थियनि था, पर असां हिते सिर्फ़ु फोकस कयूं था इनर्ट गैस एलिमेंट्स ते, त इहे डायामैग्नेटिक छो आहिनि। अच्छा, हाणे जेकॾहिं तव्हांखे MCQs ॾे विच ऑफ द फॉलोइंग इज़ द कैरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी of noble gas element, option A मेरे these are zero group elements, B मेरे these are inert gas elements, C मेरे they have zero valency, D मेरे they are diamagnetic, E मेरे all of these। याद रखण खपे हिते सिर्फ़ हीलियम खे डुप्लेट वारी कॉन्फ़िगरेशन आहे, बाक़ी ॿियनि सभिनी वटि ऑक्टेट आहे। हिन में रेडॉन जेको आहे 6th पीरियड में इहो रेडियो एक्टिव आहे। याद रखियो फिजिकल ऐं केमिकल प्रॉपर्टीज़ असां स्टडी न करे सघंदा आहियूं, बाकी ही आहे ही भी इनर्ट गैस एलिमेंट। Dear students, types of elements based upon electron configuration में नेक्स्ट आहे रिप्रेजेंटेटिव या टिपिकल एलिमेंट्स। याद करे चलो ही जेके भी एस ब्लॉक पी ब्लॉक हैं इनके साथ कलेक्टिवली रिप्रेजेंटेटिव या टिपिकल एलिमेंट्स सुनाओ। पी ब्लॉक्स जेके भी 30 एलिमेंट्स हैं ये 3rd A खां 8th A ताईं मौजूद हैं। अच्छा, दे इंक्लूड मेटलॉइड्स। मेटलॉइड्स जो मकसद है द पी ब्लॉक एलिमेंट्स, ये उहे पी ब्लॉक एलिमेंट्स होंदा which have intermediate properties between metals and non-metals। माना इन जो मकसद है they contain both properties of both metals and non-metals। इनमें metals वाली properties भी होंगी, non-metals वाली properties भी होंगी। याद करें चलो उहे पी ब्लॉक एलिमेंट्स जेके कॉमनली रिकॉग्नाइज्ड हैं अप टू 93% एज अ मेटलॉइड। हिननि मेटलॉइड्स के ॿियो नालो याद करे चलो, असां हिननि खे ॿियो नालो चवंदा आहियूं semi metals भी असां हिनखे चवंदा आहियूं। these are p block elements which have intermediate properties between metals and non metals। या असां हिननि खे चऊं या ईअं चई सघूं था they have properties of both metals and non metals। इनमें metals non metals वाली कोई properties होंगी, ये भी चई सघूं था, ये भी चई सघूं था। so they have intermediate properties between metals and non metals and ये भी चई सघूं था they have properties of both metals and non metals। हाणे 93% जेके recognized metalloids या semi metals हैं उहे ही हैं। So dear students, ही शयूं तव्हां खां MCQ में पुछी सघे तो भाई मोस्ट रिकॉग्नाइज्ड मेटलॉइड्स या सेमी मेटल्स कहिड़ा याद करे छॾियो। बोरोन, सिलिकॉन, जर्मीनियम, आर्सेनिक, एंटीमनी,
टेल्यूरियम, पोलोनियम, एस्टेटाइन। एल्यूमिनियम 9% रेयरली असां कंसीडर कंदा आहियूं एल्यूमिनियम के मेटलॉइड, उहो घणो मेटल कंसीडर थींदो आहे। ऐं जेके कॉमनली रिकग्नाइज्ड सेमी मेटल्स या मेटलॉइड्स उहे ही एलिमेंट्स आहिनि। त तव्हां खां पुछी सघे थो भई मोस्ट कॉमनली रिकग्नाइज्ड मेटलॉइड्स कहिड़ा थियनि था। अच्छा, एस ब्लॉक एलिमेंट्स भी रिप्रेजेंटेटिव या टिपिकल में अचनि था। यादि करे छॾियो, हिननि में फर्स्ट ए ग्रुप आहे लिथियम, सोडियम, पोटाशियम, रुबीडियम, सीरियम। हिननि जी जनरल वैलेंशियल कॉन्फ़िगरेशन NS1 खां हूंदी। हिननि जी जनरल वैलेंशियल कॉन्फ़िगरेशन NS2 हूंदी। सेकंड ग्रुप जी हिननि जी हूंदी, हिते हूंदी NS2 NP1 खां हिते असां ईंदासीं NS2 NP6 ताईं ही जेका आहे रेंज रखंदी पंहिंजी। इन खां पोइ डी ब्लॉक या आउटर ट्रांजिशन एलिमेंट्स। डी ब्लॉक असां उनके चवंदा आहियूं जिनमें आखिरी इलेक्ट्रॉन d ऑर्बिटल्स में इंटर थे। These are the elements in which last electron enters into n-1 d orbital. These are called as outer transition elements. They are present in 4th, 5th, 6th, 7th period में इन्हनि जी series incomplete है। The valence shell electronic configuration of these elements ranges from ns to n-1 d1 to ns to n-1 d10। अच्छा, हिकिड़ी तव्हां ॻाल्हि ॿुधायां डियर स्टूडेंट, हिते NS2 जो NS to n-1 d1 जो मक़सदु आहे। सपोज कयो ही पीरियड 4 आहे, पीरियड नंबर 4 आहे। हाणे हिन में हिते एस जेको भरबो उहो 4s2 भरबो। हाणे जेको d भरबो उन जो n वैल्यू 3d हूंदो, 3d 1 to 10, यानी कि हिन जे ns मां हिन जो n वैल्यू हिकु दफ़ो घटि हूंदो। ये जो कोई तेरे तो n-1 ns to n-1 d10 या ns to n-1 d1, तो जो मक़सद आहे जेको s जो n वैल्यू आहे उन खां d जो n वैल्यू हिकु दफ़ो घटि हूंदो। हिते 4s आहे त 3d, हिते 5s आहे त 4d, 6s आहे त हिते 5d अहिड़े नमूने सां। हाणे हिनखे आउटर छो चवंदा आहियूं, ए ब्लॉक खे इनर छो चवंदा आहियूं, इहो वरी असां 5th चैप्टर में तफ़सील सां पढ़ंदासीं। ए ब्लॉक या इनर ट्रांजिशन एलिमेंट्स भी अचनि था। These are elements in which last electron enters into n-2f। इन जो मक़सदु आहे त जेको s जो n वैल्यू हुजे उन मां ॿ दफ़ा n खे घटाईंदो त उहा f जी क़ीमत हूंदी। जेकॾहिं s बीहे थो हिते सपोज कयो 6s त पोइ f हूंदो 4f, माना हिन जे ns खां हिन जो n ॿ दफ़ा घटि हूंदो f जो। ही शइ n-2 इन खे थी शो करे। These are called as inner transition elements. They are present in 6th period में लैंथेनाइट्स हूंदा, छाकाणि त लैंथियम खां पोइ हूंदो। अच्छा, लैंथियम ख़ुदि जेको आहे उहो डी ब्लॉक आहे। 7th पीरियड्स में दी उन जी सीरीज़ खे एक्टिनाइट्स चवंदा आहियूं, छाकाणि त एक्टिनियम खां पोइ अचण वारा आहिनि। एक्टिनियम ख़ुदि डी ब्लॉक आहे। अच्छा, ही रेयर अर्थ एलिमेंट भी हूंदा आहिनि। The valence shell electronic configuration of these elements range from ns to n-1 d1 to n-2 f1 to f14, यानी कि s खां पोइ d भरबो, हिकिड़े n वैल्यू जे घटि सां d में हिकु इलेक्ट्रॉन ईंदो, पोइ s जे n वैल्यू खां उहो f भरबो जंहिंजो n वैल्यू s जे n वैल्यू खां ॿ दफ़ा घटि हूंदो। उन में पोइ 1 खां 14 ताईं जेके इलेक्ट्रॉन्स भरबा उहे एलिमेंट्स जेके हूंदा से एफ ब्लॉक या इनर ट्रांजिशन एलिमेंट्स हूंदा।